रहा हर पल उन्यायल आपी 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 तव्हां खे त मम्मी जे बारे में ख़बर आहे न, पोइ तव्हां छो पिया हुननि जूं ॻाल्हियूं दिलि ते खणो। आपी मम्मी जो इहो बिहेव ऐं असांजो इहे परेशान रहण पापा खे बि डिस्टर्ब पियो करे। पर साइमा सां मम्मा खे छो नथा वणो? हू छो असां ते पाबंदियूं हणणु चाहे थी? छो असांखे पंहिंजे इशारनि ते हलाइणु चाहे थी? हू त पापा सां बि ईअं ई हूंदी आहे। अहिड़ी शक्ति बाबा हणी सघे थो, पर हू असां ते ट्रस्ट कंदो आहे, असांखे सम्झंदो आहे। हुननि खे ख़बर आहे त असां कॾहिं बि अहिड़ो ग़लति क़दम कोन खणंदासीं जंहिंसां हू पशेमान थियनि। आपी तव्हां सही पिया चओ, पर इहो सभु केसि ताईं हलंदो? मां बि ईअं पई चवां त बाबा खे हाणे मामला सिधा करणु घुर्जनि। पापा हर भेरो मम्मी खे सम्झाईंदा आहिनि, पर हिन दफ़ा पापा पाण फील कयो आहे त मम्मी जो बिहेव असां सां गॾु ॾाढो ख़राबु आहे। आपी तव्हांजो फोन छो बंदि आहे? हा, राति सुम्हण महिल ऑफ कयो हुयो, उते त विसरी वियो ऑन करणु। कावड़ियल बहन, अॼु जेकी कुझु बि थियो घर में, उन सां कंहिंखे बि सुख ऐं सुकून कोन मिलियो। ॼातल सुञातल दर्द जे लूण खे ज़बान ते रखियो वियो। उन सां दिलि में अहिड़ी सट उभरी। ईअं आहे न? पर पापा हिन में असां मां हिन वक़्तु सिर्फ़ अर्शिला सां ॻाल्हाईंदुसि। हा राणी थी, तूं ॿुधाए, इहो जेकी कुझु थियो सो सही थियो? बाबा, आऊं किथे ग़लति आहियां, तव्हां ई ॿुधायो। बाबा, रिएक्शनली थियण सां मसइलो हल न थींदो। जॾहिं वालिदिन जो औलाद तां कॉन्फिडेंस ख़त्म थी वेंदो आहे त हू फितरी अमल बणिजी वेंदो आहे, जीअं अॼु थियो। बाबा, मां सम्झां थी त तव्हां मूंखां वधीक हिन रद्दे अमल खे सम्झो पिया। पुट, मां घटि में घटि हिन थ्योरी जो क़ाइल न आहियां, पर मां मञां थो त तव्हांजी मम्मी ग़लति न आहे, पर हुन जो तरीक़ेकार अमल ग़लति आहे। पापा, अव्हां जो मतिलबु आहे त असां ग़लति आहियूं? बाबा, अव्हां बि इहो सम्झो पिया असां कंहिं ग़लति दग ते आहियूं? पुट ॾिसो, मूंखे पाण खां वधीक तव्हां ते एतमाद आहे, पर कुझु अहिड़ो ज़रूरु आहे जेको ग़लति आहे, ऐं उहो छा आहे, छो, इहो ख़त्म थियणु घुरिजे। इन जो मतिलबु तव्हां खे असां ते एतबार न आहे? बस पुट, मूंखे जेकी कुझु चवणो हो मूं चई छॾियो। तव्हां ॿई भेनरूं वेही सोचो ऐं इन मसइले जो हल ॻोल्हियो। ड्रामा सीरियल पाछन पोयां जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।